बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम गरीब संग मां ताजो तबाह ऐं बर्बाद थियल छड़न जो सरदार माशूक बलोच तव्हांखे छड़न जी दुनिया में वेलकम पे थो कयां ऐं तव्हांखे रिक्वेस्ट आहे वीडियो फुल एंजॉय कयो। तव्हां कोई टिपका हणी करे गुम थी था वञो, पोइ तव्हांखे वीडियो मज़ो नथो अचे, वरी कमेंट कयो पिया था त असांखे टिकटॉक जे बारे में सम्झा, असांखे वायरल करण जा तरीक़ा ॿुधाओ। सो मुंहिंजा ॿ वीडियो तव्हां ॾिसंदव फुल त तव्हांखे सभु कुझु सम्झ में अची वेंदो ऐं काफ़ी मज़े वारियूं ॻाल्हियूं बि ॿुधाईंदुसि, टिकटॉक जा ॼाण बि ॾींदुसि। असांखे बि माशूक साहब जे चवण मुताबिक़ वीडियो ॾिठियूंसीं। माशूक साहब वीडियो भरे मोकिलींदो हुयो, तरीक़ेकार ॿुधाईंदो हुयो, उन हिसाब सां अल्हम्दुलिल्लाह असां हींअर पंहिंजी मंज़िल ते आहियूं ऐं थोरा अञा ताईं वञूं था। रहमान मुजीब रहमान बुरगड़ी, तव्हां चङी तरह उन आईडी खे सुञाणींदा हूंदव ऐं उन जे हिसाब किताब तव्हांखे ख़बर बि हूंदी त हींअर माशाअल्लाह हे टॉप लेवल ते वायरल ऐं हिननि खे बि तक़रीबन जेके ॻाल्हियूं मां ॿुधायूं उन्हनि अमल कयो, सॼो सिस्टम हलायूं जहिड़ा तरीक़ो मां हिननि खे ॿुधायो उन तरीक़े सां हिननि जेको थो पंहिंजा वीडियो अपलोड कया, पंहिंजे वीडियो जी एडिटिंग कई, हींअर माशाअल्लाह हिननि खे पंहिंजी मंज़िल मिली वई आहे। हींअर अल्हम्दुलिल्लाह हे मिलियननि ते वञनि था व्यूज़ में। मुजीब भाई, तव्हां जेमहिल मुंहिंजा वीडियो ॾिठा, तव्हांखे जेको मां यूट्यूब ते तरीक़ा ॿुधाया, उन खां पोइ तव्हां कहिड़े हिसाब किताब सां माना जेको तव्हां एडिटिंग शुरू कई ऐं तव्हांजा वीडियो कीअं वायरल थिया, दोस्तनि खे ॿुधायो ताकि दोस्तनि खे यकीन अचे त माशूक जेको बि सम्झाईंदो आहे उहो रियल आहे। दोस्तो, मूं जॾहिं खां वठी माशूक जा वीडियो ॾिठा यूट्यूब ते, कुझु जेको पुराणो चैनल हुयो अॼु जो उन बंदि कयो आहे, हाणे नओं चैनल खोलियो आहे। उन पुराणे चैनल ते मां वीडियो ॾिठा त उन में माना सभु कुझु माशूक भाई ॿुधाईंदो आहे त बाबा हे जेको आहे फॉर यू आहे, हे जेको आहे टाइम टेबल आहे, हे जेका एडिटिंग आहे अहिड़े तरीक़े सां कबी आहे, अहिड़े तरीक़े सां तव्हां वीडियो रखो, अहिड़े टाइम ते तव्हां वीडियो रखो जीअं तव्हांजा वीडियो हली सघनि। उन खां पोइ माना को ट्रेंड खणो सुठो, जेको तव्हांखे सुठो पंहिंजे हिसाब सां लॻे, जंहिंमें तव्हां सम्झो त असां कामयाबु थी निकिरी वेंदासीं हिते ऐं हीअ ट्रेंड असांजो माण्हुनि खे पसंदि ईंदो। ईअं ई अधो छड़ जा वीडियो ठाहींदो रहंदो, असां वरी रन मुरीद जे हिसाब सां वीडियो ठाहिया पिए। हींअर अल्हम्दुलिल्लाह छड़ो साहब ऐं रन मुरीद साहब ॿई गॾु वेठा आहिनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। असल में छा आहे जो मां केप कट, काइन मास्टर, इनशॉट टोटल में एडिटिंग जेको आहे सो मुजीब भाई खे मां सम्झायो, रहमान खे बि सॼो हिन ट्रेनिंग ॾिनी आहे, सॼो सेटिंग वेटिंग वीडियोनि जा इन्हनि जा। ऐं हाणे वरी हिननि खे मां टिकटॉक ते अॻिते आंदो आहे त हाणे वरी हिननि यूट्यूब चैनल खोलियो पंहिंजो। उन यूट्यूब चैनल जो नालो आहे मुजीब रहमान बुरगड़ी। मुजीब रहमान बुरगड़ी खे तव्हां सर्च कंदव, इंशाअल्लाह जीअं टिकटॉक ते वायरल विया आहिनि तव्हांजे सपोर्ट ऐं तव्हांजे प्यार मोहब्बत जे करे इंशाअल्लाह ईअं ई यूट्यूब ते हिननि खे मां अॻिते आणींदुसि। यूट्यूब ते सब्सक्राइब भी कयो। ॾिसो हाणे नंढड़ो असांजो स्टार आहे, वो चए थो यूट्यूब ते सब्सक्राइब भी कयो। सब्सक्राइब असांखे अचे ई कोन थो, छा कनि रहमान? सब्सक्राइब छा? सस न बाबा, तू छड़ो ऐं सस ऐं ज़ाल दी ॻाल्हि। असांखे सस या ज़ाल या सब्सक्राइब सस ऐं ज़ाल ॿिन्ही खे कयो। हल इहो ई सब्सक्राइब धूड़ चाही जेको बि आहे इहो कयो बाबा, महिरबानी कयो। असांजी महिनत खे तव्हां न विञायो। असां जेतिरी महिनत कयूं पिया था, तव्हांखे सम्झायूं था, तव्हांखे सपोर्ट था कयूं, तव्हांखे वायरल थियण जा तरीक़ा था ॿुधायूं, तव्हांखे फोरियूं ते हलण जा तरीक़ा था ॿुधायूं, तव्हांखे वीडियो अपलोड थियण जा तरीक़ा था ॿुधायूं, तव्हांजे अकाउंट में जेका वार्निंग लॻल आहे, अकाउंट वार्निंग अचे पई थी, उन जे बारे में सम्झायूं पिया था त तव्हांजो हक़ पे थो थिए, तव्हां सब्सक्राइब लाज़मी कयो यार। वीडियो शेयर भी कयो ताकि तू ॿिया दोस्त ॾिसी सघनि। इंशाअल्लाह अॻे वीडियो में माशूक भाउ जीअं मूंखे सेखारियो, जीअं मूंखे वीडियो ठाहे मोकिली त अहिड़े हिसाब सां एडिटिंग कबी आहे, अहिड़े हिसाब सां तव्हां ट्रेंड ठाहियो, अहिड़े हिसाब सां तव्हां टाइम ते फिक्स टाइम ते वीडियो रखो। काफ़ी मुझे भाई मैं काफ़ी वीडियोनि में दोस्तनि खे सम्झाया आहिनि त तव्हां ट्रेंड ठाहियो, को शेरी ठाहियो, फनी ठाहियो, जेको बि ठाहियो पिया था, पर पंहिंजो ट्रेंड आहे। बिल्कुलु पंहिंजे वॉइस में ठाहियो, पंहिंजे आवाज़ सां ठाहियो, पंहिंजे सुठे तरीक़े सां वीडियो ठाहियो, हिकु ॿ दोस्त गॾिजी करे वीडियो सुठा ठाहियो जीअं माण्हुनि खे पसंदि। तव्हांखे पसंदि हुजे न हुजे हिन में को बि फ़र्क़ु नथो पए।
जेका शइ अवाम खे पसंदि ईंदी उहा ई तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद थींदी। बिल्कुलु सऊदी में ठाहींदो पोइ हिते आयो हिकिड़ी वीडियो ठाहे कोन हलेसि पोइ मुंहिंजी ठाहे ॾिठसि हली वई। हा रमान जी जेका मूं ठाही आहे उहा माशूक भाई चवण ते आहे। हींअर बि जेका वीडियो सुठी लॻंदी आहे मूंखे माशूक खे ॿुधाईंदो आहियां, चवंदा इहा ठाहियां न ठाहियां। माशूक चवंदो आहे बाबा हीअ वीडियो तव्हांजी निकिरी वेंदी, हीअ न निकिरंदी। जेका चवंदो आहे निकिरंदी उहा निकिरंदी आहे, बाक़ाइदा सां मिलियन में वेंदी आहे। जेका चवंदो नथी निकिरे या न रखजांइ, असल में मुझे भाई छा जो वीडियो जो ट्रेंड हिसाब किताब हूंदो आहे न, असांखे उहो ट्रेंड ते ॾिसणो पवंदो त वाह हे ट्रेंड हलंदो ईअं टॉप लेवल ते वेंदो। हज़ार माण्हू चाहिनि था त असां अॻिते अचूं, पर तव्हां तरीक़ा हुनखे ॿुधायो। उहा ई मां तरीक़ा दोस्तनि सां गॾु हूंदुसि इंशाल्लाह। हर वीडियो में हर माना तक़रीबन रोज़ मां हिकिड़ो वीडियो रखंदो आहियां जंहिंमें मां तव्हां सां टच रहंदुसि, तव्हांखे तरीक़ा ॿुधाईंदुसि, तव्हांखे ट्रेंड ॿुधाईंदुसि, तव्हांखे नवां नवां आर्ट आइडिया ॿुधाईंदुसि। सो अॼोको ॾींहुं असांजे गले में बि तकलीफ़ आहे, इजाज़त ॾियो। माशूक चढ़े खे, रहमान रन मुरीद खे, मुजीब बुरगड़ी साहब खे टिननि खे असांखे इजाज़त ॾियो। नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह गॾु हूंदासीं। चढ़ाए ताज़ ज़िंदा।